नाज़रीन असां एक अहम खबर शेयर करे रहा आहियूं त कोटरी जी दरगाह नथू शाह भरिसां कराची का पंजाब वेंदड़ मालगाड़ी ब्रेक फेल थियण सबब पटरी तां लही दरगाह सां टकराइजी वई आहे। नाज़रीन हादसे सबब मालगाड़ी जा 6 गाॾा पटरी तां लही विया आहिनि, जंहिं जे नतीजे में ड्राइवर ऐं फेरमीन ज़ख़्मी थी पिया आहिनि। जी नाज़रीन मालगाड़ी जे हादसे जी इतला ते इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि रवानियूं थी वयूं आहिनि, जॾहिं त ट्रैक ते रेलगाॾियुनि जी आमदोरफ़्त मुअत्तल थी वई आहे। ईंदड़ वेंदड़ ट्रेनुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो आहे। नाज़रीन असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कोटरी जी दरगाह नथू शाह भरिसां कराची खां पंजाब वेंदड़ मालगाड़ी ब्रेक फेल थियण सबब पटड़ी तां लही दरगाह सां टकराइजी वई आहे। नाज़रीन हादसे सबब मालगाड़ी जा 6 गाॾा पटड़ी तां लही विया आहिनि, जंहिं जे नतीजे में ड्राइवर ऐं फेरमीन ज़ख़्मी थी विया आहिनि। नाज़रीन मालगाड़ी जे हादसे जी इतला ते इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि रवानियूं थी वयूं आहिनि, जॾहिं त ट्रैक ते रेलगाॾियुनि जी आमदोरफ़्त मुअत्तल थी वई आहे। ईंदड़ वेंदड़ ट्रेनुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो आहे।